बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, ईस्ट ड्रेन नवाबशाह बर्न रोड ते मौजूद आहियां सिम नाले ते। इन सिम नाले जो जेको वहकिरो आहे, फ़्लो आहे, तव्हां कैमरा जी मदद सां ॾिसी सघो था। हिन फ़्लो हिन जी लपेट में जेके आहिनि से काफ़ी माण्हुनि जा ॻोठ इलाइक़ा जेके आहिनि से लपेट में अची चुका आहिनि। मूंसां गॾु सिंध आबादगार जो सीनियर मेंबर साईं मोहम्मद खान वसाण साहब मौजूदु आहे। उन खां पुछंदासीं त हिन फ़िले खे किथे रोकियो वञे, इन जो छा हल आहे, इन जे बाबति असांखे ब्रीफ कनि। साईं मोहम्मद खान वसाण साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, आबादगार साथियों, जीअं त जेका 2011 वारी ॿोॾि आई, उन खां बि वधीक जेके ख़तरनाक जेका सिचुएशन ऐं सूरत हाल आहे, उहा हिन वक़्तु जेका सिंध जी थी चुकी आहे। ऐं असां हिन वक़्तु जेको आहे ईस्ट ड्रेन नवाबशाह ते मौजूदु आहियूं। ऐं दोस्तनि खे यादि ॾियारींदो हलां त नवाबशाह मां 2 ड्रेन निकिरंदा, हिकिड़ो ईस्ट ड्रेन नवाबशाह, ॿियो वेस्ट ड्रेन नवाबशाह, जेको जमड़ौआ जे पासे खां हले पियो। ऐं ॿई जेके सिम नाला आहिनि, मुसलसिल जेको आहे तबाही जा मंदर खणी जेको आहे हिते पहुता आहिनि। ऐं हिन वक़्तु अहिड़ी पोज़ीशन आहे जो हीउ सिम नालो जेको आहे सो हंधा हंधा टुटी वियो आहे। ऐं हीअ जे पॉइंट ते असां मौजूदु आहियूं, इहा बरहुन रोड वारी पॉइंट आहे, यानी बरहुन रोड हितां लंघे थो। ऐं हिन खां पोइ हीउ जेको सिम नालो आहे, इहो तक़रीबन 7 या 8 किलोमीटर हली स्पाइनल जेको वॾो सिम नालो आहे, उन में छोड़ करे थो। त हिन जो जेको प्रेशर आहे सो तक़रीबन ॻोठ मेहराबशाही जेको आहे, हिन जे पॉइंट ते असां मौजूदु आहियूं, इन खां जेको मथी तरफ़ ते 3 किलोमीटर आहे, उतां खां वठी ऐं हेॾां जेकॾहिं वञूं था अब्दुल हकीम बंबरे जे ॻोठ खां 2-2.5 किलोमीटर अॻिते, यानी हीउ हिकिड़ो 5-7 किलोमीटरनि जो हिकिड़ो अहिड़ो स्पेस आहे जेको इंतिहाई माना हसास आहे, जंहिंमें हीउ जेको आहे फ़्लो माना ओवरटॉप आहे। हाणे जेको हिते जेके बि ॻोठ आहिनि, उन्हनि खे माना सम्झो त अॼु या सुभाणे ॿोड़ींदो। ऐं हड़ई माण्हू जेके आहिनि से बंधनि ते वेठा आहिनि। सभु को जेको आहे इहो कयो वेठो आहे, असां पंहिंजा फसल बचायूं। फसलनि जा माण्हू नथ खणी छॾियो, पर हाणे पंहिंजे ॻोठनि बचाइण जे लाइ हिते माण्हू मौजूदु आहिनि। त हाणे जेका असांजी जेका तजवीज़ आहे, छो जो 2011 जी जेका ॿोॾि आई, उन में बि सिंध आबादगार बोर्ड वारनि खां उन्हनि कंसल्टेशन वरिती त पाणी कीअं कढिजे, छाकाणि त उन में 2 यूसियूं, जंहिंमें बरहुण यूसी ऐं असगराबा यूसियूं ॿई ॿुॾी वियूं। हिन वक़्तु बि इहे यूसियूं या हिन खां असां ॿियूं यूसियूं जेके आहिनि, उहे ॿुॾण वारियूं आहिनि। त उनजो बहितर तरीक़ो इहो आहे त जेतिरा बि हीउ ॾिसो पिया तव्हां, वाटर चैनल जेके हिन जे मथां गुज़रनि था या मोरियूं गुज़रनि थियूं, इन्हनि खे पासनि खां डाइवर्शन कट ॾेई उन में गुंदियूं हणी माण्हुनि जा गसद बहाल करणा पवंदा। त उन हिसाब सां जेको आहे पाणी निकिरी सघे थो। न त ॿी हालत इहा आहे त हीअ जेके मोरियूं आहिनि, ख़ासि तौर ते जेका अब्दुल हकीम बंबरे जे ॻोठे भर में मोरी आहे, उन जे हेठां बि खाटी थियणु घुरिजे, छो जो उते सिल्ट थी वियो आहे। ऐं उन खां अलावा जेके बि वाटर आहिनि, उन्हनि ते इहो सिस्टम जेको आहे सो कयो वेंदो, हुनजी खाटी खई वेंदी, त पोइ जेको आहे सो कंट्रोल थींदो। ॿी हालत में ही वॾी तबाही थींदी। ऐं बाक़ाइदे जेको आहे सो हिन खे जेको डिपार्टमेंट आहे, हिन जो इरीगेशन डिपार्टमेंट, ऐं उन खां सवाइ ड्रेनेज खाते वारे जो डिपार्टमेंट, उनखे असां निमाणी गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे जेतिरा वाटर चैनल आहिनि, उनजे भर में डाइवर्शन ॾेई हिन पाणी खे कंट्रोल कयो। इहो सम्झूं पिया त हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे, त हिन सिम नाले जी पोज़ीशन आहे 500 क्यूसिक पाणी जी, पर उन जी जॻह ते जेको आहे सो 1100 क्यूसिक खां वधीक पाणी जो फ़्लो आहे। उहो जेको आहे सो आसानी सां निकिरंदो कोन। आसानी सां गुज़ारण जो तरीक़ेकार इहो आहे त जेतिरा बि हिन जा वाटर मथां लॻल आहिनि, वाटर चैनल, छो जो उहे रंडाइनि पिया पाणी खे, उनखे पासे खां कट ॾियणी पवंदी ऐं उते अल्टरनेट गस ठाहिणो पवंदो, गुंदियूं ॾियणियूं पवंदियूं। ऐं उन खां सवाइ जेको आहे सो हिते पोइ हिते जेको पंहिंजो अब्दुल हकीम बंबरे ॻोठ वटि मोरी आहे, उन हेठां सिल्ट आहे, उनखे कढियो वञे। उन खां पोयां वाटर आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो डाइवर्शन ॾिनो वञे। ऐं आख़िर में जिथे जेको आहे स्पाइनल में पवे थो, उन खां पोयां जेको आहे सो वॾो धिको लॻल आहे, जिथे जेके हिनखे चवंदा आहिनि स्प्लर्सला छा चवेंदो आहे हिन जी ॿोली में, ड्रेनेज जी, उनखे बि डाइवर्शन न ॾींदा त हीउ पाणी कोन निकिरंदो, स्लोली निकिरंदो, पोयां फूक पवंदो ऐं मथियां सभु ॻोठ ॿोड़े पोइ हिननि ॻोठनि खे ॿोड़ींदो। उन जे लाइ गवर्नमेंट खे अपील कयूं था ऐं गुज़ारिश आहे त महिरबानी करे खुदारा हिन सिम नालनि जेको आहे सो मालिकी कयो। ऐं उन सां गॾोगॾु जेके बि ज़मींदार या माण्हू जेके हिननि जी मिटी पासनि बंधनि वारे खणंदा, उन्हनि खे बि गुज़ारिश कंदो ख़ुदा जा बंधनि जी मिटियूं न खणो, हिन जा बंध मज़बूत कयो, त जीअं जेको आहे सो डिज़ास्टर न अची सघे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।